अस्सलाम वालेकुम। दोस्त कुछ अची वेठनि। मां अनाउंस त कयो हुयो त अॼु मैडम अदी शाइस्ता वटि मां ईंदुसि ऐं हुन सां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर पोइ बि जेके ॾिसण वारा आहिनि जिन खे मां चयो त व्हाट्सएप ग्रुपनि में शेयर करण जे लाइ, उहे जल्दी में तव्हां शेयर करे वठो त जीअं व्हाट्सएप वारा बि पहुची वञनि ऐं जेके ॿिया जेके आहिनि ग्रुप असांजा वॾा वॾा जेके फेसबुक वारा, उन्हनि ते बि थोरी शेयरिंग करे वठो त जीअं सभई दोस्त अची वठनि त पोइ अदी असां थोरो हाल अहिवाल कयूं था। अदी शाइस्ता सभिनी खे ख़बर आहे हींअर त चेयरपर्सन आहे स्टेट फाउंडेशन जी ऐं सखर में अदीअ जी हेड ऑफिस आहे। सोशल वर्क कंदी आहे काफ़ी, ऐं असांजे ख़ासि तौर जेका असां स्ट्रगल इलाही आहे PhD ऐं JST कैंडिडेट्स जे लाइ, उन में वधि जेकॾहिं पार्टिसिपेशन अगरि कंहिं कई आहे त उहा अदी शाइस्ता ई कई आहे। शायदि असां सभिनी खां वधीक ऐं जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि खां बि वधीक हर वक़्तु अदी फील्ड में आहे, स्ट्रगल में आहे। उन्हनि ई असां असां जेको हिते प्रोटेस्ट जेको हिते कयोसीं सखर में, उन में बि अदी असांखे लीड कयो ऐं अदीअ जी सॼी रहनुमाई हुई, गाइडेंस हुई, ऐं जेके बि असां डिसीशन्स कया हुआसीं उहे अदीअ जे ई जा डिसीशन्स हुया। असां उनखे माना लबेक चयो हुआसीं। सो अॼु मां इन करे मां आयुमि छो त विच में 2-3 ॾींहं जो गैप अची वियो। सो बहितर सम्झोसीं त अदीअ सां मां अची हाल अहिवाल कयां उन ॾींहं जे हवाले सां। अदी उन्हनि जेके आहिनि कुझु दोस्त जज़्बाती बि थी विया, पोइ असां थोरो जज़्बात खां हटी करे कुझु डिसीशन्स कया। पोइ तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी हुन ते कुझु नाराज़ बि थिया, जेका हक़ीक़त आहे ॾिसनि था हींअर उहो नाराज़गी इज़हार बि कनि था, पर असां जेको डिसीशन कयोसीं उहो तव्हां ॿुधायो उनखे तव्हां कीअं डिफेंड कंदो। छो त मां त ईअं चवंदो आहियां त परे वारा कई आयल हुया हैदराबाद मीरपुर ख़ासि, या अफ़रा तफ़री सां इहो मसइलो हल न थिए हा, या रोड ब्लॉक नेशनल हाईवे करणु, या इन सां मसइले जो हल इहो न हुयो। इन करे असां उहो रस्तो अख़्तियार कयोसीं जंहिंमें माना हिकिड़ो सभिनी जो बहितरी हुजे। ऐं तव्हां ॾिसो था पिया, हाणे तव्हां वधीक तव्हां पाण में ॿुधायो त उन्हनि हिकिड़ो असांखे रस्तो बि ॾिनो, जंहिंमें उन्हनि चयो त बाबा पंहिंजा फाइल डॉक्यूमेंट्स इहो हिकिड़ो तरीक़ेकार सम्झायो आहे त पंहिंजो एप्लीकेशन्स जमा करायो, असां तव्हांजो मसइलो हल था कयूं। त इहो बहितर रस्तो आहे। जेकॾहिं किथां बि असांजो मुतालबो बि इहो हुयो त असांजो मसइलो हल थिए, कंहिं न कंहिं तरीक़े सां अज़ालो थिए। उहो अज़ालो जेकॾहिं उहो कनि था त उहो त वॾो बहितर आहे। वधीक हाणे तव्हां हिन ते थोरो पंहिंजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त अदा अरबाब बारी जो ऐं अदा अज़हर खे पंहिंजी ऑफिस अचण ते दिलि जी गहराइनि सां वेलकम चवां थी, ऐं ॾिसंदड़ तमामु भाइरनि खे मुंहिंजो सलाम। ऐं उन्हनि खे मां, मयारूं त काफ़ी आहिनि पर हाणे पंहिंजा ई आहिनि भाइर, उन्हनि खे मयारूं कहिड़ियूं ॾिजनि सम्झी त विया हूंदा। असां अगरि स्ट्रगल कयूं पिया त इन में न अदा अरबाब जो को मफ़ाद हुयो, न अदा अज़हर जो हुयो, न को मुंहिंजो पर्सनल को मफ़ाद हुयो। असां तव्हां सिंध जे पंहिंजे नौजवान भाइरनि जे लाइ, भेनरुनि जे लाइ स्ट्रगल कयूं पिया त जेके उन्हनि जा हक़ आहिनि उन्हनि खे असां वठी ॾियारण में कोशिशि कयूं। अगरि असां उन में पंहिंजो रोल अदा करे सघूं था त पंहिंजो रोल अदा कयूं। जॾहिं असां इहो तइ कयोसीं त IBA जी गेट ते असां एतिजाज कंदासीं, 2-3 ॾींहंनि खां असांजो बुख हड़ताल कैंप लॻल हुई, त 2-3 ॾींहंनि में IBA जो कोई बि माण्हू असां वटि कोन आयो। असां मतिलबु त कोई बि पुछणु न आयो त तव्हां एॾनि ॾींहंनि खां वेठा आहियो, छो वेठा आहियो, छाजे करे वेठा आहियो। जॾहिं असां IBA जी गेट ते वियासीं, सभिनी जी सलाह मशवरे सां, जेके बि असांजा उते भाइर हुया, भेनर हुयूं, उन्हनि जे मशवरे सां असां जॾहिं IBA जे गेट ते पहुतासीं त असांजी कामयाबी इहा थी त उहे असां सां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु थी विया। जेको असांजो मेन मुतालबो हुयो त उहे असां सां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु थी विया। जॾहिं असां ॻाल्हियूं कयूंसीं त जॾहिं फस्ट टाइम असां उन्हनि सां ॻाल्हायोसीं त असांजूं ॻाल्हियूं करण में नाकाम वियासीं। वरी ॿीहर असां कोशिशि कईसीं ऐं असां उन में मां रजिस्ट्रार साहिब जी बि तमामु घणी थोराइती आहे, ऐं जेको आहे VC साहिब जी बि तमामु घणी थोराइती आहे। इन जे लाइ न आहे त छो जो को अगरि कोई सुठो कमु करे थो ऐं असांजे असांखे सपोर्ट कनि था त असां उन्हनि जा थैंक्सफुल आहियूं। छो जो IBA हिकु वॾो इदारो आहे ऐं IBA इदारो असांजो पंहिंजो इदारो आहे। त असां IBA जे ख़िलाफ़ु न हुयासीं। जेके उन्हनि जूं ग़लतियूं हुयूं, जेके उन्हनि जे इंतिज़ाम टेस्ट पेपरनि में जेके ग़लतियूं हुयूं, असां चयूं पिया त उहे ग़लतियूं दुरुस्त थियनि, असां उहा कोशिशि कयूं पिया।
ऐं जेके असांजा हैदराबाद नवाबशाह खां सांगड़ खां लाड़काना जेकवाबाद शिकारपुर घोटकी मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट खां असांजा ॿाहिरि आयल हुया ऐं ॿ टे ॾींहंनि खां उते रहियल हुया उन्हनि खे काफ़ी डिफ़िकल्टी थिए पई ऐं कुझु अहिड़ा ॿाहिरि हुया जंहिंखे किरायो बि न हुयो उहे उते अची करे पहुता हुया हिकिड़ी उमेद खणी करे त असांजा मसइला हल थियनि मत असांजो खे नौकिरी मिली वञे त असां जॾहिं ॻाल्हियूं कयूंसीं रजिस्ट्रार साहिब सां जेके असांजा ॿाहिरनि जा मेन मुतालबा हुया उहे असां उन्हनि जे अॻियां रखियासीं त असां चाहियूं था त जेको आहे 40 ते पास कयो वञे उहो उन्हनि जो चयो त असांजो इहो कमु न आहे इहो गवर्नमेंट जो कमु आहे ऐं ॿियो उन्हनि खे असां इहो चयोसीं त तव्हां जेके IBA जूं ग़लतियूं आहिनि कीज़ में उहे दुरुस्त कयूं वञनि त हुननि चयो त तव्हां तव्हां पंहिंजा एक्सपर्ट ॾियो 5 असांजा एक्सपर्ट वेहंदा वेही करे अगरि असांजूं ग़लतियूं आहिनि त बिल्कुलु असां पंहिंजी कीज़ में जेके ग़लतियूं आहिनि उहे दुरुस्त कंदासीं उन्हनि खां पोइ असां इहो सम्झोसीं त थी सघे थो जेके असांजा ॿार वेठा आहिनि ऐं जेके भेनर वेठियूं आहिनि असांजी ॻाल्हि ते उहे यकीन न कनि त असां बहितर इहो सम्झोसीं त असां उन्हनि खे रजिस्ट्रार साहिब खे चयोसीं त तव्हां हली करे या तव्हांजो को ॿार माण्हू हली करे असांजे नौजवान जेके वेठा आहिनि 2-3 ॾींहंनि खां मुसलसल जिदोजहद कनि था तव्हां उन्हनि खे अॻियां हली करे मीडिया जे साम्हूं ॻाल्हायो ऐं उन्हनि खे तव्हां यकीन दहानी ॾियारायो त तव्हांजा मसइला असां हल कंदासीं जेके तव्हां असांजूं ग़लतियूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त करण जी कोशिशि कंदासीं त रजिस्ट्रार साहिब जी बि तमामु घणी मां थोराइती आहियां त उन्हनि यकदमि इहो ई चयो त ॿियनि खे मां न मोकिलींदुमि मां पाण हलंदुमि ऐं उहे पाण हली करे आया ॿाहिरि ऐं उन्हनि सभिनी नौजवाननि भाइरनि भेनरुनि जे साम्हूं चयो त तव्हां पंहिंजा 5 जेके आहिनि एक्सपर्ट ॾियो 5 असांजा वेहंदा जेके असांजूं ग़लतियूं आहिनि अगरि असांजूं ग़लतियूं आहिनि त असां उन्हनि खे दुरुस्त कंदासीं ऐं जेके तव्हांजो राइट आहे उन खां तव्हांखे असां ॾींदासीं उन खां पोइ उन्हनि इहो ई चयो त जेके तव्हां अगरि असांखे ईमेल जे थ्रू एप्लीकेशन्स मोकिले सघो था त मोकिलियो जेके परे जा आहिनि अगरि असांखे तव्हां TCS कयो था त TCS अगरि असांखे बाय हैंड ॾियणु चाहियो था त बाय हैंड अची करे ॾियो पर हिते कमेटी वारी जेका ॻाल्हि आहे न अदी हाणे काफ़ी वरी इहो सोचींदा बि हूंदा त जेकॾहिं कमेटी हुन चयो हुयो त पोइ ठही छो न उनखे इहो ॿुधाइणु थोरो ज़रूरी आहे त कमेटीअ लाइ असां कोशिशि कईसीं रजिस्ट्रार साहिबु ॿाहिरि अची सिर्फ़ु अदी शाइस्ता या मूंखे न चयो त तव्हां नाला ॾियो हुन सभिनी उम्मीदवारनि खे पूरी सिंध जे उम्मीदवारनि खे चयो त तव्हां नाला ऐं असां बि पूरे नौजवाननि खे चयोसीं त तव्हां नाला सिलेक्ट करे ॾियो त असां अॻिते ॾींदासीं क्लियर थियणु ज़रूरी आहे उहो वरी सभु असां ते था माना चवनि न त तव्हां छो न नाला ॾिना असां अगरि नाला ॾियूं आहे थी सघे थो वरी पोइ नौजवान एतिराज़ कनि वरी उहे जेको आहे चवनि असांजो हिननि कमेटी ते ट्रस्ट न आहे इन जे करे दोस्तनि खे ख़बर आहे सभिनी खे हिकिड़े जो मां नालो ॾिनो हुयो फेसबुक ते जस्ट ॾिसण जे लाइ उहो हिते सॼी एरिया में फेमस बि आहे मैथ जे हवाले सां नालो ॾिनो पर उन ते बि तनक़ीद करणु शुरू कयूं त हिनजी कहिड़ी PhD थियल आहे मतिलबु अहिड़े क़िस्म जी ज़ाहिर आहे त कंहिंजे इज़त जो बि ख़्यालु रखणो आहे न ॾिसो रजिस्ट्रार साहिबु असांखे त एतिरे ताईं चयो त तव्हां भले अयाज़ गुल साहिब जो ॾियो नालो ॾियो वॾनि जा ॾियो त नंढनि जो हा स्टूडेंट्स चवनि पिया त असां पाण वियूं त ॾिसो न हुते जेके असांजा वेठा आहिनि प्रोफेसर्स वेठा आहिनि उहे स्टूडेंट्स सां त न वेही करे इहे शयूं क्लियर कंदा न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे लाइ त एक्सपर्ट ई खपनि पिया न त जॾहिं कमेटी जा नाला न आया त पोइ असां उन्हनि चयो पंहिंजी ॾे ऐं मेल जे ज़रिए ॾे या वरी TCS करे ऐं उन खां पोइ जेका 13 तारीख़ वारी टेस्ट हुई उन में 1 मार्क्स वधी बि ॾिसो इहा ॾिसो न उहा 1 मार्क्स वधी बि इहा बि असांजी सभिनि जी जिदोजहद जी हुई उनजी कामयाबी आहे इन 1 मार्क ते एतिराज़ थियो अथव उहे पाकिस्तान मूंखे ॻाल्हि ॿुधाइणु विसरी वई पाकिस्तान सिटीज़न पोर्टल ते कंप्लेन वयूं आहिनि उनजे ख़िलाफ़ु विया आहिनि ऐं हिते IBA में शिकायतूं आयूं आहिनि त तव्हां इहा 1 मार्क छो ॾिनी आहे काफ़ी भाइरनि मां बि हिते हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कंदी हलां त काफ़ी भाइरनि मूंखे इहो बि चयो त तव्हां इन्हनि नौजवान जेके फेल आहिनि उन्हनि खे तव्हां सपोर्ट छो था कयो ऐं असां जेके पास वेठा आहियूं तव्हां असांखे सपोर्ट नथा कयो ऐं इहा तव्हां असांजी मुखालफ़त था कयो त मां उन्हनि खे इहो चयो त तव्हांखे तव्हांजो राइट मिलियो आहे चए अगरि उहे महिनत कनि हा त उहे बि पास थियनि हा मां चयो ईअं बिल्कुलु बि न आहे ऐं उन्हनि बि महिनत कई आहे असां इहो ई चऊं था त जेके IBAs जे क्वेश्चन पेपर्स में जेके ग़लतियूं आहिनि उहे करेक्ट कयूं वञनि अगरि ग़लतियूं आहिनि त असांजो मुतालबो इहो ई आहे ऐं असांजो ॿियो गवर्नमेंट खां मुतालबो आहे मां चयो असां त तव्हां सां गॾु आहियूं असांखे त ख़ुशी आहे त असांजा नौजवान जेके पास थी आया आहिनि उन्हनि खे ऑफर लेटर मिलनि मगर असां उन्हनि जे लाइ बि आवाज़ उथारियूं पिया त उन्हनि पास त आहे न उन्हनि जे लाइ छा कोशिशि कयूं उहे बि असांखे मयारूं ॾियनि पिया त तव्हां इन्हनि जो साथ छो था तव्हां असांजो छो नथा ॾियो इन्हनि जो जेके फेल आहिनि उन्हनि जो साथ छो था ॾियो त असां उन्हनि जे उन्हनि जा साथी थींदा न उन्हनि जा बि असां ख़ैरु ख़्वाहूं असांखे उहे बि असांजा भाइर आहिनि भेनरियूं आहिनि
उन्हनि पास थिया आहिनि उन्हनि खे असां मुबारक ॾियूं था ऐं उन्हनि जे ऑफर ऑर्डर जे लाइ जेके असां कोशिशूं कयूंसीं ऐं अॻिते बि कंदासीं इनशाला उन्हनि जो मसइला हल थी वेंदा पर जेके बिल्कुलु 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 जेके शरपसंद कुझु माण्हू हुया जेके असांजो जेको पुरअमन एतिजाज हुयो उन में जेको आहे काफ़ी उन्हनि कोशिशि कई ख़राबु करण जी पर तव्हांजी बि सब्रु हुयो अज़हर वारनि जो बि सब्रु हुयो असां सब्र सां असां सब्र असां अंदरि वियासीं अदा अरबाब ऐं मां अंदरि वियमि जॾहिं त उहे चवनि पिया त IBA जा एजेंट आहिनि इहे हीअं आहिनि अगरि असां IBA जा एजेंट हुजूं त तव्हां सां गॾु न वियूं आहे तव्हांजे हक़ जी ॻाल्हि न कयूं आहे अॼु अगरि कुझु शयूं हल थियनि थियूं त उहा असांजी महिनत जे करे तव्हांजी महिनत जे करे थियनि थियूं जेको अदा अरबाब वारी जो तव्हांखे सुजाग कयो उनजी जेका हिकु जिदोजहद आहे स्ट्रगल आहे हूअं त सभु सुता पिया कंहिंखे ख़बर न हुई त ग़लतियूं बि आहिनि या कुझु ॻाल्हाइणो बि आहे या असांखे जेको आहे पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ बि उथारणी आहे जॾहिं पूरी सिंध मां अची नौजवान गॾु थिया त उहो सॼो क्रेडिट तव्हां ॿिन्हिनि भाइरनि ॾे थो वञे तव्हां त मूंखे अॻिते कयो त इन जे लाइ त ऐं जेको आहे तव्हांखे कुझु भाइर मतिलबु बर्दाश्त न पिया कनि त बिल्कुलु बिल्कुुलु महिनत तव्हांजी अदा मां तव्हां सां गॾु हुयमि महिनत तव्हांजी सभिनि खे गॾु तव्हां कयो तव्हांजी स्ट्रगल हुई इन में ऐं ॿियो असां उन्हनि जे हक़नि जे लाइ स्ट्रगल कयूं पिया न असां ईअं त न पिया चाहियूं त असांखे कुझु मिले या असां त उते वञी करे का टेस्ट कोन ॾिनीसीं तव्हांखे ॾिसो तव्हांजी त गवर्नमेंट जॉब आहे ऐं तव्हां पंहिंजी गवर्नमेंट जॉब बि दाव ते लॻायो बिल्कुलु हा बिल्कुलु तव्हां दाव ते लॻाए करे उन्हनि जे लाइ स्ट्रगल कई पोइ उन्हनि माण्हुनि ते जेको तव्हांजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारे जिदोजहद करे उन ते तव्हां आङुरियूं खणो त अॻिते तव्हांजे लाइ केरु ईंदो केरु तव्हां लाइ जिदोजहद कंदो ऐं अॼु त इहो जेको आहे टीचिंग जे जा जेके हुयो मसइलो उन्हनि टेस्टुनि जो उन्हनि जे लाइ अॼु इहो मसइलो थियो आहे त नौजवान अॻिते आया आहिनि आवाज़ उथारी आहे सुभाणे अलाह न करे को ॿिए कंहिं सां अहिड़ो मसइलो थिए थो तव्हां ईअं आङुरियूं खणंदो त पोइ केरु तव्हांजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारंदो केरु अॻिते ईंदो तव्हांखे त असां सभिनी जो साथ ॾियणु खपे त छो जो असां सिंध जे शहूर जे लाइ ॻाल्हि था कयूं सिंध जे नौजवाननि जे हक़नि जे लाइ ॻाल्हि था कयूं ऐं न की तव्हांजे असां मुखालफ़त कयूं पिया असां इहे बि तव्हां ॿुधासीं तव्हां शायदि गौर कयल आहे न त घणा हुते जेके हुया जेके शरपसंदी कनि पिया उहे इहे पिया चवनि त ब्लेम इहो पिया आणनि त तव्हां त कैंडिडेट न आहियो हालांकि स्ट्रगल खे सॼो खणी आया हुननि चयो त तव्हां त भाऊ लाइ चऊं अज़हर लाइ या तव्हां लाइ त सोशल वर्कर आहिनि तव्हां जेको आहे हिन सां को वास्तो बि न आहे उन ॾींहं ते अगरि सोशल वर्कर तव्हां सां गॾु न हुजनि हा अदा अरबाब वारी जो तव्हां सां गॾु न हुजे हा त अॼु तव्हां IBA जे गेट ते ईअं वञी करे या मेल जे थ्रू या TCA जे थ्रू पंहिंजा जेके आहिनि जेके कंप्लेन आहिनि इहे न पहुचाए सघो आहे IBA जे वञणु ॾाढो मुश्किल आहे सभिनि जे लाइ इहा स्ट्रगल ई आहे जो तव्हां अॼु पंहिंजे हक़ जे रस्ते हा ॾिसो न 2 महीना थिया हुया हिन टेस्ट खे 2 महीना थी विया आहिनि पर 2 महीननि में का बि चुरपुर थी त कोन हुई न जेको कुझु बि थोरो घणो थियो आहे इहो हाणे थियो आहे बिल्कुलु हाणे थियो आहे ॿियो जीअं तव्हां उन्हनि चओ पिया त भला उहा IB अॼु बि उते ई आहे न जेकॾहिं अञा अगरि असां का ग़लती थी वई डिसीजन वठण में त हलिया अचनि हाणे बि भले उहो साॻियो ई कमु कनि जेको उन्हनि करणु चाहिनि पिया छो त अतीअ जी असांजी काल ॾिनल हुई त उन में माना अंदरि ज़ारा पथर उन्हनि उछलाया भितियूं पिया टपनि वेठा त उहो असांखे बि बुरो पियो लॻे असां चवण बि न पिया न छो जो IB असांजो इदारो आहे असांजी सुञाण आहे ऐं असांजो फ़ख्रु आहे असांखे एॾो सुठो इदारो मिलियो आहे ऐं निसार साहिब सिद्दीकी जी हिकिड़ी महिनत आहे जंहिंजे हा बिल्कुलु असां इहे शयूं त कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं असां पंहिंजो हक़ घुरण आयासीं न की असां हुते बदअमनी फैलाइण आयासीं उते बि जेके नौजवान पढ़नि था भेनर भाइर उहे बि त असांजा ई आहिनि न असां उन्हनि जे ख़िलाफ़ कीअं था वञी सघूं फैकल्टी आहे हुते सभु सिंध जा पंहिंजा ई असांजा माना हुते पढ़नि था पिया ऐं जॾहिं ॾिसो न हर शइ जी ॻाल्हि जॾहिं असां कंहिं बि शइ जे लाइ स्ट्रगल कंदा आहियूं त आख़िर टेबल ते ॻाल्हि ईंदी आहे जॾहिं असांजा मुतालबा मञिया विया असां सां टेबल टाक थी त पोइ असां कहिड़ी वजह हुई जो असां एतिजाज कयूं ऐं रोड ब्लॉक कयूं या कोर्टुनि में वञूं ॾिसो न हर मसइले ते हर शइ मसइले जो हल जेको आहे न टेबल ते ई थो अची वञे न जॾहिं उन्हनि असां सां ॻाल्हियूं कयूं हर शइ असां सां क्लियर थी वई त पोइ त को एतिजाज जो जवाज़ ई नथो पैदा थिए न ऐं कोर्टुनि में असां छो वञूं अगरि असां कोर्टुनि में वञूं था त जेके असांजा भाइर भेनरुनि जिन टेस्ट क्लियर कई आहे त उन्हनि जे लाइ बि प्रॉब्लम्स पैदा थी सघनि था न उन्हनि जा बि जेके ऑर्डर्स आहिनि उहे बि रुकिजी वेंदा ॻाल्हि बि उन ॾींहं ते थी वई जॾहिं असां इनखे एंड कयोसीं त पोयां इहो तव्हां ई मूं ते माना हुननि माण्हुनि ॻाल्हि हलाई त अचो चंदो जो असांखे असां कोर्ट था वञूं नालो तव्हां ई असांजो इस्तेमालु थिए उन्हनि माण्हुनि 7,500 मां सभिनी ख़बर बि आहे 7,500 फी कैंडिडेट खां वठी विया जेके उन्हनि खे फबणा उहे फबी बि विया पर पोइ वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी फ्री विया
असां हाणे कोर्ट नथा वञूं त उहे अञा ताईं रड़नि था पिया, चवंदा असांखे पैसा न मिलिया, पर उहे बि जेके थोरा घणा मिलिया त उहे असांजे करे उन्हनि सम्झो त माना भुलिजी पिया। न अगरि असांखे कोर्ट वञिणो हुजे हा त मां तव्हां सभिनी खे ॾिसो, सभु भाइर मुंहिंजा ॾिसंदा हूंदा, भेनर ॾिसंदियूं हूंदियूं, त असांखे अगरि कोर्ट वञिणो हुजे हा, न अदा अज़हर न अदा अरबाब न मां, असां कंहिं बि कैंडिडेट खां फीस न वठूं आहे। असां पाण ई वकील पंहिंजो हायर कयूं आहे, असां पाण ई सभु जेको बि ख़र्चो अचे असां पाण कयूं आहे। छो जो जेके बि हुते नौजवान आया असां उन्हनि जी कंडीशन ॾिठीसीं त उन्हनि वटि किरायो भाड़ो बि न हुयो, हुते अॼु केतिरी मुश्किलातुनि सां पहुता, त असां उन्हनि जेके पंहिंजे भाइरनि खां कीअं पैसा वठी करे उन्हनि खां जेको आहे असां वकील कयूं आहे। असां अगरि कोर्ट वञूं आहे पाण सॼो ख़र्चो कयूं आहे, कंहिं बि असां पंहिंजे भाउ या भेण खां न वठूं, असां इहा ॻाल्हि क्लियर था कयूं। जंहिं ॾिना बि आहिनि उहे पंहिंजा वापसि वठनि, जंहिंखे न मिलिया आहिनि। मां सभ खां पहिरियों जेको आहे अदी शास्ता खुसो जो तमामु शुक्रगुज़ार आहियां, जंहिं असांजी पहिरें ॾींहं खां जेको आहे असांजी दावत खे लबेक कई ऐं असां खां पहिरें ॾींहुं सखर प्रेस क्लब ते जेको आहे असांजी इज़त बख़्शी हुते हली आई। उन खां पोइ गढ़ी ख़ुदा बख़्श आई, उन खां पोइ IB आई, उन खां पोइ खैरपुर वरी आख़िरी ॾींहं ते बि असां सां अदी पंहिंजी टीम सिधो सॼी स्टेप फाउंडेशन जी सॼी टीम सिधो असां सां गॾु हुई। उन ॾींहुं बि जीअं अदी असां सां न हुजे हा जेको आहे त असां सां असांजा जेके शरपसंद दोस्त आहे तमामु घणा मसइला कंदा जेको आहे। हुननि जी जेकी सोच हुई, हिकु अणपढ़ी सोच हुई, उहो सदाइनि पाण खे पढ़ियो लिखियो पिया ॻाल्हाइनि इंग्लिश पिया, पर हुनजो जेको तरीक़ो हो, हुनजो एल्टीट्यूड हो, हुनजो बिहेवियर हो, सॼो अणपढ़ियल नारो हो। हिकु असांजो जेको हेॾो बहितरीनु इदारो आहे सिंध जी असांजी जेकी सुञाण आहे, पाकिस्तान जी सुञाण आहे IBA, हुनजे लाइ जेको आहे तमामु ग़लति ॻाल्हियूं करे रहिया। हुन लाइ चवनि पिया असां हुते पथरा कयूं, रोड ब्लॉक कयूं, सभु जेके बि हुननि जा प्लान आहे सभु अणपढ़ियल वारा हुआ। ऐं हुननि जो जेको मंशूर हो त हुननि ग़रीब जेके बेपहुच माण्हू अलाए कहिड़े तकलीफ़ सां हिते पहुता, उन्हनि खां जेको आहे पैसा फुरियूं ऐं उन्हनि खे जेको आहे हुननि जो कमु ई जेको आहे सिंधी क़ौम जे माण्हुनि खे फोड़ो जेको आहे असां पहिरें ॾींहुं बि हुननि सां हुननि खे सम्झायासीं, ब्रीफ कयोसीं, मोह मारी हुननि सां थी त भाई पैसा तव्हां छाजा था वठो, जॾहिं हिते जेके दोस्त अचनि था उन्हनि जी राइश जो बंदोबस्तु अदी शाइस्ता कयो आहे जेको आहे उहा दोस्त जेके हैदराबाद जा हुते रहिया, ॿिया बि दोस्त असां हुते पाण खणी पुॼायासीं। ऐं हिते जेके राति जो जेके दोस्त रहनि पिया उन्हनि खे मानी टिकीअ जो बि सॼो बंदोबस्तु स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन अदी शाइस्ता तरफ़ां करे पई। त चंदो बाक़ी छाजो मीडिया लाइ नालो वठी हो, मीडिया जे नाले ते जेको आहे उहो पैसा वठनि पिया ग़रीब बेपोच शागिर्दनि खां, उहा असां हुननि खे झलियोसीं जंहिं ॻाल्हि ते उहो असां सां चिड़िया। ऐं हुन खां पोइ हिननि इहे फशरी वारियूं ॻाल्हियूं कयूं। असां IBA डिपार्टमेंट जा बि जेको आहे इदारे जा बि तमामु घणा थोराइता आहियूं, जीअं असां सां टेबल टॉक कई, हिन मसइले जो जेको आहे दॻु ॾिनो। ऐं हर मसइले जो हल जेको आहे टेबल टॉक हूंदी आहे, मसइलत हूंदी आहे जेको आहे। हाणे बि असां जेको आहे सिंध गवर्नमेंट ऐं IBA खे इहा गुज़ारिश कंदासीं त जेके तव्हांजे GST जी जेको आहे लिस्ट हई आहे त फौरन जेको आहे जेतिरो थी सघे जल्दी हिननि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि ऐं हिननि खे पंहिंजे स्कूलनि में जेको आहे जॉइनिंग लाइ ऑर्डर ॾिना वञनि, त जीअं असांजे सिंध जी तालीम पोइते आहे, तालीम जो जेको आहे सिलसिलो मयार बहितर थी सघे, हुनजो जेको आहे सिलसिलो जारी आहे सारी रहे। ऐं मां वरी बि जेको आहे आख़िर में जेको आहे पंहिंजी भेण जेको आहे अदी शाइस्ता खुसो जी जेको आहे महिरबानी चवंदुमि जेको आहे उन्हनि बि मां जेको आहे अदीअ जी जेको आहे तकीर करण लाइ जेको आहे घणी कोशिशि कई, अदी तकीर करे ऐं पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार ऐं पंहिंजो मौक़ुफ़ जेको आहे ॾिए त उते शरपसंद दोस्त जेको आहे कंहिं महिल कहिड़ी ॻाल्हि पिया कनि, कंहिं महिल कहिड़ो मसइलो करे जेको आहे अहिड़ो माहौल पिया पैदा कनि त जीअं माना अदी न ॻाल्हाए सघे जेको आहे। ऐं असां हुननि शरपसंदनि खे चऊं था भाउ ईअं न कयो, ईअं न त अॼु अरबाब वारी जी अॻुवाणी में जेको आहे हे दोस्तनि जो सिंध जे मज़लूम शागिर्दनि जो आवाज़ु खणी निकितो, जो ईअं न त को सिंधी पंहिंजे हिसाब सां पियो कुटिजे मरिजे त हुन लाइ को उथे ई न जेको आहे। जीअं हिन वक़्तु काज़िम जोकीअ सां वाक़ियो थियो, पूरी सिंध सरापा एहतियात थी वई ऐं पूरी सिंध जा जेके बि लीडर आहे जेको आहे गिरतमंद ज़मीर वारा शहूर वारा जागी पिया उथी पिया जेको आहे ईअं न त वरी असां उन्हनि ते इल्ज़ाम हणूं त हे हीअं था कनि, हे हीअं था कनि, त केरु असांजी दांह ॿुधंदो जेको आहे। जॾहिं असांजी जेको आहे चूंडियल नुमाइंदा असां सां हेॾियूं ज़्यातियूं कनि था, उहे बि असांजा वेरी लॻा पिया आहिनि, जेके सोशल एक्टिविस्ट जा भला पढ़िया लिखिया ज़हन दोस्त असांजी मदद कंदा, उन्हनि ते बि असां इल्ज़ाम हणूं त पोइ असां त अॻु में ई जेको आहे सूरनि में जेको आहे वरी वेतर सूरनि में वधंदासीं। असां हिननि दोस्तनि खे चवंदासीं त अलाह खे मञो, भली सोच रखो जेको आहे ऐं भलो जेको आहे मौक़ुफ़ रखो, हमेशह जेको आहे जेको बि कमु करे उनखे एप्रिशिएट कयो, उनजी हिमत अफ़ज़ाई कयो, उनखे वेलकम कयो जेको आहे। तव्हां उन्हनि खे निंदियो न, तकलीफ़ न कयो। इहो मां तव्हांखे मिसाल बि ॿुधाईंदुमि,
ॿुधाईंदो हलंदुमि त अंधनि जे पाड़े में को अखियुनि वारो वेंदो आहे त उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे, जंहिंखां कमु न पुॼंदो आहे नी, पोइ उहो ॿिए खे कमु कोन करणु ॾींदा आहिनि ऐं उन्हनि ते जेको आहे हरू भरू इल्ज़ाम हणंदा आहिनि। उहो नाल ऐं जाइल माण्हू जी निशानी आहे जेको आहे। महिरबानी। मां पंहिंजे सिंध जे नौजवान भाइरनि खे इहो ई मैसेज ॾियणु चाहींदमि त पाण में जेतिरो थी सघे यूनिटी रखो। अगरि कोई बि तव्हां कंहिं बि इशू ते आवाज़ु उथारियो था त पाण में यूनिटी हुजणु ज़रूरी आहे। छो जो जॾहिं IBA जी गेट ते असां बीठासीं त काफ़ी असां ते तनक़ीद बि थिए पई त तव्हां में पाण में यूनिटी न आहे त तव्हां कहिड़ी ॻाल्हि कयो था। अगरि असां जॾहिं सिंध जे कंहिं बि मसइले ते आवाज़ु उथारियूं था त तव्हां भाइरनि जो, तव्हां भेनरुनि जो, असांखे सोशल एक्टिविस्ट जो, सहाफ़ी भाइरनि जो, जेके असांजा जेके आहिनि शाइर आहिनि, अदीब आहिनि, उन्हनि जो बि साथ हुजणु ज़रूरी आहे। असां को बि सिंध में कंहिंसां बि अगरि नाजाइज़ी थिए थी त असां सभिनी खे उन जे लाइ सरपा एहतजाज थियणु खपे ऐं हिकु आवाज़ु थियणु खपे। जॾहिं असां हिकु आवाज़ु थींदासीं त दुनिया जी काई बि ताक़त असांखे पंहिंजे हक़ वठण खां न रोके सघे थी, न असांखे झुकाए सघे थी। हिकु दफ़ो ॿीहर मां अदा अरबाब बारी जो ऐं अदा अज़हर जी तमामु घणी थोराइती आहियां, जेके असां मुंहिंजी ऑफिस में आया ऐं जंहिं मूंखे एॾी इज़त ॾिनी। ऐं छो जो असांजा भाइर जेके आहिनि ॾाढा महिनती आहिनि ऐं अगरि उहे कंहिं बि सिंध जे इशू ते कॾहिं बि आवाज़ु उथारींदा त असां हर वक़्तु उन्हनि सां गॾु हूंदासीं ऐं उन्हनि सां हर वक़्तु असांजो साथ हूंदो। वॾी महिरबानी अदी जा लख एहसान आहिनि। बसि असां वटि त लफ़्ज़ खुटी विया आहिनि, मां वधीक छा चवां, छो त तव्हां ॾिसंदा घणी तारीफ़ था कयूं त वरी पोइ ॾिसो था वरी माण्हू वरी ॿिए हिसाब। सो बहरहाल बाक़ी जेके दोस्त आहिनि मूंखे हाणे ख़बर आहे त हाणे घणा इहे सुवाल ईंदा हूंदा, लाज़मी तौर ते मां ॾिसंदो हूंदो त हाणे छा थियो, अपडेट वग़ैरह इहो पोइ मां तव्हां सां शेयर कयां थो पंहिंजे पेज ते। फ़िलहालु असां अदी वटि आया हुआसीं, उन जी जेका थोरी ॻाल्हि ॿोली उहा तव्हां ताईं पहुचाईसीं। वॾी महिरबानी।